नौशर फ़िरोज़ सिंधु ते 6 केनाल कटण ख़िलाफ़ SUP जे सॾ ते नौशर फ़िरोज़ बाईपास खां बेदारी रैली डिविज़नल सदर असलम कोरीजो ज़िले सदर रज़ा बेहण मेहर वस्तड़ो ख़ादिम सियाल ॿियनि जी अॻवानी में कढी वई, जेका नारेबाज़ी कंदे शहर जो गश्त कंदे नेशनल प्रेस क्लब अॻियां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त SUP जो मुतालबो आहे त फ़ौरन सिंधु ते रिथियल 6 केनालनि जो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। हुन चयो त सिंधु ख़िलाफ़ का बि साज़िश क़बूल न कबी। असां सिंध जे इंच जी हिफ़ाज़त करणु ॼाणूं था। जेकॾहिं पंजाब पंहिंजी होड़ ते क़ाइमु रहे त असां सिंध पंजाब बॉर्डर बंदि कंदासीं। उन एहतजाज में जेके कुझु बि थियो त उनजो ज़िम्मेवार पंजाब साम्राज हूंदो। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ अॻवान पंहिंजे ख़िताब में वफ़ाक़ी हुकूमत सां गॾु सिंध हुकूमत खां ज़ोरदार मुतालबो कयो त फ़ौरन सिंधु दरिया तां मौजूदा 6 केनालनि जो फ़ैसिलो फौरी तौर ते वापसि वरितो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो ऐं कमू शहीद वटि धरणे जो ऐलान कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।